हाई कोर्ट के वकील ऐं लायर्स फोरम शहीद बेनज़ीर आबाद के नायब सदर एडवोकेट शब्बीर अहमद सोलंकी सेकंड प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम मणियो आहे त 2018 में न्याज़ गार्डन सिटी सकरड़ में बिल्डर गुलाब ज़रदारी खां प्लाट बुक करायो, जंहिंजी टोटल मालियत 1 करोड़ 16 लख ते थी, जेका मुक़ररु थियल टाइम खां बि अॻु ॾेई छॾी, जंहिंजूं मुकमल रसीदूं पिणु मूं वटि मौजूदु आहिनि। पर ॼाणायल बिल्डर प्लाट जो कब्ज़ो ॾियण लाइ तयारु नाहे, जॾहिं त हिन वक़्तु मुंहिंजे प्लाट ते केतिरियूं मिटी लाहे कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियूं आहिनि। हिन इहो बि चयो त ॼाणायल मसइले ते अदालत में पिणु दाहियो आहे, जेको केस हलंदड़ आहे, पर उन जे बावजूदि गुलाब ज़रदारी ॾाढ मुड़सी ज़रिए प्लाट जो कब्ज़ो ॾियण लाइ तयारु नाहे, जॾहिं त मुंहिंजे प्लाट जी मुकमल रक़म ॾियण बाद रजिस्ट्री ऐं दाख़िला पिणु मुंहिंजे नाले थियल आहे। रजिस्ट्री बावजूदि कब्ज़ो नथो ॾिए ऐं कब्ज़ो ॾियण लाइ 40 लख रुपया वधीक घुरी रहियो आहे। हिन वधीक चयो त समूरी नाइंसाफ़ी में रीजनल मौसफ़ शहीद बेनज़ीर आबाद ख़ान मोहम्मद ज़रदारी मुलविस आहे, जेको मसइले में रुकावट विझी रहियो आहे। हिन चयो त असीं पीपल्स पार्टी जा सीनियर वर्कर ऐं वोटर पिणु आहियूं। मां अॼु फरियाल टालपुर ज़ियाउल हुसैन लंजार ऐं पार्टी क़यादत खे अपील थो करियां त मूंसां इंसाफ़ करे मूंखे प्लाट जो कब्ज़ो ॾियारियो वञे। एडवोकेट शब्बीर अहमद सोलंकी एहतजाज तौर लायर फोरम ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जी नायब सदारत तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो ऐं इंसाफ़ न मिलण जी सूरत में पाण साड़ण जो पिणु ऐलान कयो आहे। हिन चयो त मूंखे जानी ऐं माली जेको बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार गुलाब ज़रदारी ऐं मौसिफ़ ख़ान मोहम्मद ज़रदारी जिन हूंदा।